लाखा रोड वेझो ॻोठ सुल्तान अली आराई में स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल आहे। ॻोठाणनि मोहम्मद यासीन आराई, अब्दुल सलाम, मोहम्मद अकरम, शौकत अली ऐं ॿियनि शागिर्दनि चयो त संदनि स्कूल क़दीम आहे जिते 700 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दायूं तालीम पढ़नि था। हुन चयो त स्कूल में उस्तादनि सां गॾु ॿियूं सहूलियतुनि जी बि खोट आहे। हिन वक़्तु हिन स्कूल जे तमामु घणा मसइला आहिनि, जंहिंमें वॾे में वॾो मसइलो स्टाफ जो आहे ऐं जंहिंमें मैनुअल स्टाफ बि आहे, पढ़ाई वारो स्टाफ बि आहे ऐं उन खां सवाइ जेको आहे फर्नीचर जी तमामु घणी खोटी आहे ऐं ॿार जेके आहिनि सो तालीम उस्तादनि जे न हुजण जे करे वापसि हलिया था वञनि ऐं उन्हनि में एतिरो टोटल 4 उस्ताद आहिनि हिन वक़्तु हिन स्कूल में ऐं जिन जे हालांकि हिते 12 उस्तादनि जो स्टाफ आहे रखियल। ॻोठाणे चयो त स्कूलनि में ॿारनि जे विहण लाइ फर्नीचर जी बि तमामु घणी खोट आहे। दाहम बावजूदि कुझु बि न आहे थियो। फर्नीचर बि न आहे, जंहिंमें 2 करोड़ जी बिल्डिंग जो मंज़ूर थी जेका ठही आहे 6 साल थी विया आहिनि त अॼु ॾींहुं ताईं हिकिड़ी कुर्सी या बेंच बि न मिली आहे ऐं इन लाइ असां घणी हार पुकार कई पर कंहिं न ॿुधी आहे। शागिर्दनि ऐं ॻोठाणनि मुतालबो कयो त उस्ताद मुक़ररु करे ॿियूं सहूलियतूं ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।